साजूड़ो सतराम। पांच साहब परम प्यारे मुरलीधर कविता शेरी ए शेरी परिवार जे प्यार सा अमर शहीद संत कंवरराम साहब जन जे 132 साल जन्म उत्सव जे शुभ अवसर ते अज हिन सुहाने सत्संग समारोह में शामिल थिया। सोनी प्यार भरी घड़ियुनि में परम प्यारे मुरलीधर शेरी कविता शेरी शेरी परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे नाले ते कंहिं उत्सव जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे उन जे गुणनि चङाइयुनि उन जी तपस्या ऐं ऊचाइयुनि खे यादि करे पंहिंजे जीवन खे अॻभरो करणु। छाकाणि त इहो जेको कुझु बि असां कंदा आहियूं सभु उन्हनि संतनि खां वधीक पंहिंजो पाण लाइ कंदा आहियूं। छाकाणि त उन्हनि त घणो कुझु कयो पर जेकॾहिं असां उन ते कुझु ॾिसंदासीं ऐं थोरो अमल कंदासीं त पंहिंजो जीवन संवारींदासीं। ऐं भगत साहब जी ज़िंदगी हिकिड़ो खिलवलियल किताब आहे जेको हर मोड़ हर मौक़े ऐं हर नाते ते पंहिंजो पाण खे खोलियो बीठो आहे, जेको असांखे सम्झाए थो त वक़्त ते केतिरो ई कुझु बहितर अंदाज़ सां संभालणो ऐं करणो पवंदो आहे। पर जीवन में संभाले तॾहिं सघिबो आहे जॾहिं सभ खां पहिरीं असां में अहंकार न हुजे। ऐं जॾहिं अहंकार न ईंदो त पोइ सतगुरु ईश्वर उन प्रभु में असांजी निष्ठा रहंदी। पर जॾहिं थोरो बि अहंकार आयो त पोइ सभु कुझु भुलिजी वेंदासीं। तंहिंजे करे भगत साहब कॾहिं बि जीवन में पंहिंजे अंदरि अहंकार खे अचणु न ॾिनो। पोइ कॾहिं कहिड़ो बि मौक़ो आयो कहिड़ो बि वक़्तु आयो उन पंहिंजो पाण खे संभाले वरितो। जॾहिं उरोड़ी में भक्ति पिया कनि हिकिड़ी माता सनंदावन में आई चए साईं मुंहिंजो पुटु आहे उनमें सभु अवगुण आहे उनमें सभु ख़राबियूं आहिनि पर मां विधवा आहियां ऐं मुंहिंजो सहारो उहो हिकिड़ो आहे। पंहिंजे कुकर्म ऐं ग़लति कार्युनि जे करे हू मीरन वटि जेल में आहे उनखे सज़ा अची वई आहे पर मुंहिंजो बि को सहारो कोन्हे इन करे मूंखे छॾाए तॾहिं भगत साहब चयो अमा हिकु ॾोही ॿियो कुकर्मी जॾहिं मां छा कयां। माता सतगुरु जा ईश्वर जा मालिक जा नाला विझण लॻी त भगत साहब मजबूर थी मीरन जी दरबार में वियो ऐं मीर साहब खे चयो मीर साहब भगत साहब तव्हां अगरि कंहिं चोर जी पुछ भराई कंदा त पोइ कीअं थींदो। पर भगत साहब चयो माता आई त मां छा कयां मालिक जो नालो ॾियण लॻी। आख़िर मीर साहब चयो ठीकु आहे मां छॾां थो पर वाइदो कयो अॻिते वरी अहिड़े कम लाइ मूंखे न चवंदा। भगत साहब पंहिंजी ॾाढ़ी जो इक़रार जॾहिं पको वाइदो कयो मां वरी अहिड़े कम लाइ न ईंदुसि ऐं मीर साहब उन चोर खे छॾियो। वक़्तु गुज़रंदो रहियो भगत साहब वरी ॿिए दफ़े
उधर तिरुड़ी दरबार में वञण थियो त वरी साॻी माता साॻियूं ॻाल्हियूं साॻा ई वास्ता। तॾहिं भगत साहिब चयो माता मां हुते वाइदो करे आयो आहियां चए मां कुझु बि करायो आहे पोइ मुर्शिद उन सतगुरु उन मालिक जे नाले ते कुझु कर। ऐं जीअं घणो लीलायो भगत साहिब वरी माता सां गॾिजी करे मीरंदी दरबार में आयो। मीर साहिब खे ॾिसी करे चयो भगत साहिब तव्हां चयो मूंखे सभु कुझु यादि आहे। चए पोइ वरी बि तव्हां चोर जे लाइ आया। त पोइ भगत साहिब चयो मां ॾाढो ई चयो त न अचां पर माता मूंखे सतगुरु जो ईश्वर जो मालिक जा नाला ॾिना। पोइ जॾहिं मां घणो मजबूर थियुसि पोइ हिकिड़ी तराज़ू खई ऐं तराज़ू जे हिकिड़े पलड़े में मां उन सतगुरु ईश्वर उन मालिक जो नालो विधो ऐं ॿिए पासे पंहिंजी ॾाढ़ी पंहिंजी इज़त पंहिंजो शान मान सभु कुझु विधो। पर जॾहिं तराज़ी खणी करे ॾिठी त पोइ सतगुरु ईश्वर वारो पासो थोरो वधीक वज़नदार हो। तॾहिं मीर साहिब जेल जूं चाबियूं भगत साहिब खे ॾेई छॾियूं। चयो हाणे जेको वणई तीअं कर पंहिंजो जवाब मूं वटि के कोन्हे। सो जॾहिं असांखे उन सतगुरु उन ईश्वर उन मालिक जा वचन यादि ईंदा आहिनि उन्हनि खे पाण खां मथां सम्झंदा आहियूं त पोइ जीवन सदाई नेठियाई ऐं निमरताई वरतो आहे। पर जेकॾहिं थोरो बि अहंकार आयो त सभ खां पहिरीं सतगुरु जा वचन ऐं ईश्वर जी रहमत भुलिजी वेंदी आहे। पर भगत साहिब जीवन में कॾहिं बि अहंकार खे अचण न ॾिनो। उन कॾहिं बि वॾाई पंहिंजे सिर ते न धारी ऐं इन कारण जे करे ई हू सदाई पंहिंजो पाण खे नेठियो निमाणो चवंदो हो ऐं हमेशह मुंहिंजूं ॿाहूं सदाई ॿधल रहंदियूं। ऐं इन करे मुंहिंजो कंहिंसां ॿेल विरोध या विखाद हुयो ई न। कोई बि कुझु चवंदो त उनजो जवाब निमाणाई वारो एसि ताईं जॾहिं उन ते हमला थिया सभिनी चयो साईं हुन वटि बंदूकूं आहिनि का हिकु नाली का दुनाली यानी ॿ गोलियूं कढियल आहिनि। भगत साहिब चयो अब हुननि वटि दुनाली बंदूक आहे असां वटि 10 नाली बंदूक आहे 2 आङिरियूं ॿधी करे साम्हूं बीठा हूंदासीं। ऐं जॾहिं हुन निमाणाई ऐं वेठाई रखी उन सतगुरु ते विश्वास रखियो त पोइ उनखे कॾहिं गोली मारे कोन सघी जेसि ताईं कि उन पाण चयो पाण प्रसाद ॾेई त तव्हां कामयाब थींदा। तंहिंजे करे जिते अहंकार न हुजे ऐं उन मालिक में भरोसो हुजे ऐं सतगुरु में विश्वास हुजे त पोइ इंसान सदाई सुरक्षित ऊंचो इज़तदार ऐं उन मालिक जी रहमत सां भरियल माण्हू आहे। तंहिंजे करे भगत साहिब पंहिंजी जीवन जी शिक्षा सां असांखे सम्झायो त जीवन में जेतिरो वधो वसो अॻिते अचो पर अहंकार खे न अचो। इन करे भगत साहिब जी शुरूआत हिकिड़े ग़रीब ख़ानदान सां थी। हिकु नंढो ॿार जेको कोहर विकिणे जिते 5-7 साल जो ॿार कोहर विकिणे घर जी हालत छा हूंदी असां सम्झी सघूं था। यानी जिते खाधो बि पूरो न हो। पर जॾहिं उन सचे साईं जी रहमत सां उहा मंज़िल पाती जिते केतिरा ई घर उनजे नाले सां उनजी शेवा सां आबाद हुआ पर तॾहिं बि हुन अहंकार खे न अचण। भगत साहिब जे जीवन ऐं असांजे जीवन में इहो ई फ़र्क़ु आहे। तूं जेतिरो वधियो अहंकार न अचण ॾिनो ऐं असांखे थोरी बि ॻाल्हि मिलंदी आहे त वॾाई में भरिजी वेंदी आहे। पर जॾहिं भगत साहिब जे ॾींहंनि खे मल्हाईंदा हो उनजे प्रोग्राम में शामिल थींदा हो त पोइ उनजे एतिरे वधण खां बाद में बि सतगुरु में निष्ठा अहंकार खां खाली ऐं प्रभु में विश्वास ये चीजों भगत साहिब खे सदाई ऊंचो खणंदो आहे।
ऐं उनजे ॾींहंनि खे मल्हाइण जो मक़सदु बि इहो हूंदो आहे असां हमेशह उन सचे साईं जी रहमत खे पाईंदा रहूं, उनजी आसीस खे पाईंदा रहूं। कॾहिं बि पंहिंजो पाण खे अहंकार में भरे पंहिंजो पाण खे गौरव न कयूं, पर सदाई जीवन में हल्का ऐं बहितर बणिया रहूं त पोइ जीवन सदाई सवलो ऐं मुस्कुराईंदड़ रहंदो। जंहिं प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे सम्झाए थो त असां वधूं वसूं पर वॾाई कॾहिं न अचे। ऐं पोइ जॾहिं वॾाई न आई त कोई शान मान इज़त पैसो पदारत हर चीज़ वधंदी रहंदी ऐं असां सदाई ऊचाई खे छुहंदासीं। पर उहा चीज़ पले तॾहिं पवंदी जॾहिं हर रोज़ उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, हर रोज़ वेही करे नाम जाप सिमरन कंदासीं। छाकाणि त ध्यान सां उन मालिक जा ॻोल्हींदा ऐं ध्यान सां असांजो जीवन सदाई उनजी रहमत में पढ़ियो रहंदो। स्वाजी प्यार भरी घड़ी में परम प्यारो मुरलीधर कविता शहरी परिवार ऐं सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे अमर शहीद संत कंवरराम साहिब जे 132 साला जन्म उत्सव के शुभ अवसर पे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधाई सचो सतराम सचो सतराम सचो